अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस जे बारे में डिस्कस कंदासीं। उहो आहे किरियाना स्टोर जो कारोबार। दोस्तों ॾिसो, असांजे मुआशरे में भले केतिरो बि ग़रीब माण्हू छो न हुजे, पर जेको किरियाने स्टोर जो जेको सामान आहे उहो हो बि वठंदो। छो त इहा हर अमीर तोड़े ग़रीब माण्हू जी हिकिड़ी बेसिक नीड आहे। खाधो खुराक, अटो दाल चांवर वग़ैरह इहे जेको आहे हर माण्हू जी बेसिक नीड आहिनि। सो इहो जेको कारोबार आहे इहो हिकिड़ो सुठो कारोबार आहे ऐं हलंदड़ कारोबार आहे। इहो तव्हां पंहिंजे पाड़े में बि खोले सघो था, पर पाड़े में बि खोलियो त इहो ॻाल्हि ज़हन में रखे खोलियो त लोकेशन जो इन कारोबार ते बि असरु हूंदो आहे। लोकेशन उहा हुजे जेका माना मेन हुजे, पाड़े जो जेको आहे मेन जेको चौराहो हुजे पाड़े जो उते हुजे। बाक़ी जेकॾहिं शहर में था खोलियो पोइ त वेल एंड गुड द बेस्ट थी वियो, ठीकु आहे। हिन खे जेकॾहिं असां कंहिं मतिलबु कि शहर में खोलियूं, कंहिं शहर में कंहिं पाड़े में खोलियूं, कंहिं ॻोठ जी ॻाल्हि नथो कयां। ॻोठ में अलॻि हिसाब किताब आहे, उहो माण्हू घटि वधि में बि कमु करे सघे थो। जेकॾहिं असां कंहिं शहर में खोलियूं त इहो जेको आहे इन कारोबार खे जेको आहे न त जेको प्रोडक्ट लाइ असांखे सम खपंदो उहो 5 लख रुपया खपंदो। छो त हिकु त हे 90% खां मथे कारोबार ओधर ते थो हले। उहो बि असांखे लीनियंसी रखणी आहे। हिननि 5 लखनि में उहो बि असांखे कुझु अमाउंट पासे ते रखिणो आहे त औखी वेल में कमु अचे। ऐं उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजो माल बि भरिणो आहे, दुकान बि भरिणो आहे। जेको आहे महांगाई जो दौरु आहे, दुकान जेको हुजे दुकान जी साइज़ न त बि 10 बाय 10 हुजे, उन खां घटि न हुजे। छो त उन खां घटि हूंदी त पोइ उन में कमु कोन हली सघंदो। घटि में घटि 10 बाय 10 हुजे। असां 10 बाय 10 जो दुकानु वरितोसीं, उनखे असांखे डेकोरेट करिणो आहे। डेकोरेशन उन में असांखे बेसिक जेको आहे उन में असांखे रेक्स हणाइणियूं आहिनि ऐं काउंटर हणाइणो आहे। कुर्सी वठणी आहे हिकिड़ी जंहिं ते पाण वेहूं। इहो असांजो जेको बेसिक हिकिड़ो जेको डेकोरेशन आहे। वधीक असांजे पंहिंजे हथ में आहे त उन ते असां केतिरो था ख़र्चु कयूं। असां जेकॾहिं रेक्स जेकॾहिं असां काठ जूं हणायूं त उन में काठे में टाइप्स आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शीटूं अचनि थियूं। शीशे जूं हणायूं त उहे एक्सपेंसिव पवंदियूं, लोह जूं ठारायूं त उहे बि एक्सपेंसिव पवंदियूं। अहिड़े हिसाब सां उहो असांजे पाण ते आहे। डेकोरेशन में मिसाली ॻाल्हि असां दुकानु वठी वाइट वॉश कराए रुॻो पखो हणाए पंहिंजो सामान रखे वेही रहियासीं, उहो बि असांजे पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं असां डबल फॉल सीलिंग करायूं, जेका टाइल या मार्बल मालिकी लॻल आहे उहा भञाए ॿी हणायूं, पाण वॉलपेपर वग़ैरह हणायूं त इहो एक्स्ट्रा ख़र्चु आहे, इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। सो इहो वधीक डेकोरेशन असांजे पंहिंजे हथ में आहे। पर मां पंहिंजी जेका ज़ाती राय जे हिसाब सां कयां त न त असांखे लख रुपया 10 बाय 10 जी जॻह में लख खां 1.5 लख रुपया असांखे खपंदो पंहिंजूं रेक्स हणाइण लाइ, काउंटर रखण लाइ। इन लाइ असांखे पंहिंजो खपंदो 1.5 लख इहो थियो ऐं 5 लख हो वारा, हे थिया 6.5 लख रुपया। दुकान खां अलावा जेकॾहिं दुकान असां वटि आहे त 6.5 लखनि में असां पंहिंजो हीउ कमु ईज़ीली शुरू करे सघूं था। जेसी ॻाल्हि रही त बाबा हिन कम में छा तजुर्बो खपे या न, बाबा तजुर्बो खपे। छो त जीअं मां पहिरीं ई डिस्कस कयो, तव्हांखे ॿुधायो त बाबा हिन में 90% खां मथे कमु ओधर ते आहे। त इहो असां तजुर्बे में असांखे इहो ख़बर पवंदी त बाबा ओधर कीअं उगाड़ी कजे, ओधर केतिरी ॾिजे, कंहिंखे ॾिजे, कंहिंखे न ॾिजे, इहो सॼो ख़बर पवंदी। छो त पाड़े जो दुकानु आहे, सुभाणे को पाड़े वारो जी मयार ॾेई वेंदो, बाबा पाड़े थी करे ओधर नथो ॾे। इन करे तजुर्बो मस्तु आहे। तजुर्बे खां सवाइ को कमु बि जेको आहे माण्हू काराए थो नथो करे सघे। हीउ हिकु बहितरीनु कारोबार आहे, हिकु ज़बरदस्त कारोबार आहे। तव्हां नंढे खां शुरू कयो, 6.5 लख रुपया तव्हां पंहिंजा हणी हिन कारोबार में तव्हां शुरू कयो। तव्हां आस्ते आस्ते हिन खे वधायो। तव्हां हिन में खीर बि रखे सघो था, तव्हां ॾही बि रखे सघो था, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि तव्हां हिन में रखे सघो था। हे जेको आहे हिकु बेसिक नीड आहे माण्हू जी। इन सां इहो थींदो जेकॾहिं तव्हां खीर रखंदो, ॾही रखंदो ऐं जेकॾहिं तव्हां ईज़ी लोड वग़ैरह बि रखंदो, इन सां इहो थींदो ग्राहक तव्हां ॾींदो। मिसाल ईज़ी लोड जे बहाने आयो, ॾिठईं मां दुकान में छा छा पियो, बाबा हे शयूं पियूं आहिनि, उहो तव्हांखे ॿुधाईंदो। जेकॾहिं का शइ घुर्बल हूंदो उहा तव्हां वरी लिखी छॾींदो, वरी वञी तव्हां वठी ईंदो। ऐं ॿियो तव्हांखे हिन में छा आहे करिणो, क्वालिटी जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे, ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। भले 2 रुपया घटि बि बचनि, पर क्वालिटी ते सफ़ा कंप्रोमाइज़ न आहे करिणो। सामान अहिड़ो हुजे, मिसाल जेकॾहिं अटो आहे त अटो अहिड़ो हुजे छाणण जी ज़रूरत न पए, डायरेक्ट माण्हू वञी जेको आहे पचाए। दाल आहे त दाल में बि साॻी ॻाल्हि हुजे। ईअं तव्हां पंहिंजी क्वालिटी तव्हां पंहिंजी ख़्यालु रखंदो, पोइ भले तव्हां 2 रुपया मथे बि खपाईंदो, माण्हू किथां जो किथां तव्हां वटि ईंदा, तव्हां खां अची सामान वठंदा। हीउ हिकु ज़बरदस्त कारोबार आहे। तव्हां जेकॾहिं तजुर्बे सां सोच सम्झ सां कारोबार कंदो त तव्हां ज़रूरु इनशा ताला हिन में कामयाबु थींदो। हे ई मुंहिंजी अॼोकी वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राह आगाह ज़रूरु कयो। ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।